मंसूर खान दोस्तों अचण वारी एपिसोड में हाणे तव्हां ॾिसंदो त वॾो क़दम खणण वारो आहे। जी हाँ दोस्तों, छा हो मुराद जो साथ ॾींदो या वरी कूंज जेका हाणे राज़न वारनि वटि वञी वेठी आहे उन सां शादी कंदो ऐं राज़न वारा जेको आहे मंसूर खान खे ऑफर ॾींदा हीअ छोकिरी असां तोखे ॾियूं था, तूं हिन सां शादी कर। छा वाक़ई मंसूर खान अहिड़ो क़दम खणंदो या मंसूर खान हक़ सच जो राह ऐं रस्तो पकड़ींदो? सोडल हीरो आख़िरी ड्रामे जो या हीरो मुराद आहे या मंसूर खान आहे? सॼी अपडेट्स ॾींदासीं हिन नंढिड़े वीडियो में। हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा जीअं तव्हांखे कहाणी सम्झ में अची सघे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां ड्रामा सीरियल दुलाब जे अचण वारे एपिसोड में जेको आहे राज़न वारा इहा ऑफर न ॾींदा, लेकिन मंसूर खान जी इहा ख़्वाहिश बि ख़तमु थी चुकी आहे। छोकिरी सां वाइदो त कयो हो तोखे इन मुराद जेको अली खान नाले हिन मां जान छॾाईंदुसि, लेकिन ओॾो कुदरती हुनजी जान छुटी वई। बहरहाल अॻिते हली उनजी शादी ज़रूरु कूंज छोकिरी सां थींदी, लेकिन उहे बात जी ॻाल्हि आहे। बाक़ी मुराद जो साथ कॾहिं बि मंसूर खान कान छॾींदो ऐं राज़न वारा कॾहिं बि जेको आहे न सुखियो मुराद खे रहणु कोन ॾींदा। हाणे मुराद खे दोस्तों इहे बदनाम कंदा ऐं इहा ई ॻाल्हि कंदा राज़न वारा, गुलपरी किथे आहे? गुलपरी तूं असांखे ॾेखार, जे तुंहिंजे घर में वेठी आहे त ॾेखार, जे नाहे त यानी सोडल भॼाए वियो आहे, उनखे बदनाम कंदा।